नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में खबर ॾींदा हलूं त दारावाण भरसा कंदरा में सूर्य बादशाह जी वरसी मल्हाई वई, जंहिंमें पूरे पाकिस्तान खां अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई है। वरसी प्रोग्राम में फ़कीर ज़ुबैर अहमद कटपर ऐं ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त असां पीर पागारे जा हुर आहियूं, असां पीर साईं जे हुकुम खे हमेशह लब्बैक चवंदा आहियूं। पीर पागारे जे हुकुम ते असां सिर ॾियण लाइ बि तयार आहियूं। असांजे मुर्शिद मुल्क पाकिस्तान लाइ नारो हयो त वतन या कफन, अहिड़ो नारो अञा ताईं बि बरक़रार है ऐं रहंदो। इन मौके ते महिमान ख़ास दावत फ़कीर अकील हुसैन कटपर, फंक्शनल मुस्लिम लीग जे सूबाई अगवान फ़कीर इनायतुल्लाह बुरड़ो, हाजी खुदा बख्श अली कटपर, फ़कीर डॉक्टर प्यारो खान फिलपोटो, एडवोकेट इरशाद अहमद धारेजो, नेशनल प्रेस क्लब कंदरा सदर फ़कीर अब्दुल मजीद कटपर, मुफ्ती इनायतुल्लाह कीरियो, सिकंदर अली, मोहम्मद बचल महर, फ़कीर अहमद हुसैन कमाल ऐं मुखी लदोमल समेत ॿिनि वॾे तादाद में शिरकत कई है। आयल सभिनी मेहमान खे नगर पिण खारायो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।